हुक्मराननि खे सिंध के आलमी यतीम खानो समझी सिंध में वडी मिक़दार में धारिया पनाहगीरनि खे आबाद कयो वियो आहे। जॾहिं बंगालिन बिहारिन के सिंध में आबाद करण लाइ खेन खास तौर ते कॉलोनी ठाराए आबाद कयूं वयूं आहियूं तॾहिं बर्मिन के सिंध जी आबादी मथां मरियो वियो। वरी कॾहिं अफगान जंग दौरान लखे अफगानन के पंजाब ऐं ॿियनि सूबनि में पनाह ॾियण बदिरां सिंध में खेन विरहायो वियो जिन खे हाणे सुप्रीम कोर्ट जे फैसले मुताबिक़ वक़्त जा हुक्मरान सिंध मां कढण लाइ तयार न आहिनि। तंहिं करे मुंहिंजी सिंध जा वारसो सखर खां सिंध जे वजूद ऐं बका लाइ पुरअमन सियासी जिदोजहद जी शुरूआत कई आहे जंहिं जिदोजहद ज़रिए सिंध में गैर कानूनी तौर ते मौजूदा अफगाननि समेत समूरनि धारियनि जी नेकालीअ लाइ कराची समेत सॼी सिंध जे शहरनि में तारीख़ी पुरअमन एहतजाज करे वक़्त जे हुक्मराननि खे मजबूर कंदासीं त सिंध मां धारिया गैर कानून खे मुकमल तौर ते निकाली ॾिनी वञे। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध में मौजूदा धारी आबादी सबब सिंध में बदअमनी दहशतगर्दी ऐं मज़हबी इंतहा पसंदी वधी वई आहे। धारी आबादी सिंध ते मुआशी बार ऐं सिंधी कल्चर ऐं मिज़ाज ते वार आहे।